तो छा वजह है हे इलाको को बिल्कुल गैर आबाद इलाके में है या अञा ताईं हिन इलाके के महफूज न बणायो वियो हे जो रेस्क्यू ऑपरेशन हो इहो एतिरो लेट छो कयो वियो आहे? बिल्कुल इहो इल्ज़ाम मुसलसल पहिरीं ॾींहं खां लॻो आहे त माना तव्हां अधु कलाक ई 40 मिंट न बल्कि हुतां जा मक़ामी माण्हू त इहो बि चवनि पिया त 2 कलाक थी वियो जेको मगरब जे माना 6 बजे ते इहो वाक़ियो पेश आयल ऐं 6 माना 8 लॻी 10 मिंटनि ताईं उहे तव्हां वीडियो ॾिसो था छो त हुन वीडियो में माना राति अंधेरे असां जॾहिं हुते पहुतासीं आवाज़ टीम जी टीम पहुती या मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हू पहुता त 8:15 बजे ताईं उतां सिर्फ़ लाश रिसीव कया विया आहिनि। उहे लाश पे सिर्फ़ 2 खां 4 पुलिस वारा आया हुआ जिन माण्हुनि खे चयो पियो त तव्हां वीडियो में इहो आवाज़ ॿुधी सघो था अचो असांजी मदद करियो त माना हुन मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त पुलिस एहलकार चंद पुलिस एहलकार उन्हनि जा लाश खणण आया आहिनि ऐं उतां जे मकानी उन्हनि जी सपोर्ट कई सभु शइ कई आहे। सही, इन हवाले सां तव्हांजी SSP ठट्टा जे जेके SSP आहिनि साजिद अमीर सादोज़ाई सां उन हिसाब सां तव्हांजी इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी आहे छो त उहे काफ़ी अवॉइड पिया कनि, आवाज़ TV वारनि बि उन्हनि सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कई, त तव्हांखे छा थो लॻे छो उहे राब्ते में कोन था अचनि, अवॉइड छो था कनि? बिल्कुलु उहो त हिकिड़ो त अवॉइड करण जो इहो आहे त असां कोशिशनि में लॻा पिया आहियूं, असां मुसल फील्ड में आहियूं ऐं गॾोगॾु ॿिए ॾींहुं हुनजो इहो त असां तदफ़ीन करण लाइ टंडो अलाइयार वियल आहियूं। बाक़ी हुन पंहिंजे ऑफिशियली माना बयान में इहो ई चयो आहे त बाबा असीं माना 3 मिंटनि में असां हुते पहुता आहियूं जीअं असांखे वारदात जी ख़बर पई आहे। ठीकु आहे, पर मकानी माण्हू जे माना हुनजे सुञाणप हुननि जे सॼे ऐं ॿियो ही जेको तव्हां चओ सुस्ती जेको सुस्ती जो मुज़ाहिरो हो जंहिंखां पोइ ठटे जे मुख़्तलिफ़ इहे पुलिस एहलकार माना कोन्हनि दफ़ा पुलिस एहलकार शहीद थी विया ऐं ठटे जो माण्हू ख़ामोश रहियो। ठटे जा समूरा फ़र्द सियासी समाजी मज़हबी अदबी तंज़ीम उन्हनि सभिनी जेको घोड़ शुरू कयो उन्हनि सभिनी जेको रंग शुरू कयो उन खां पोइ पुलिस ठीकु आहे रशीद जाफ़र साहब, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी अव्हांजी त अव्हां काफ़ी इंफॉर्मेशन असांखे ॾिनी इन केस जे हवाले सां।